हाणे निकिता में तूं हा बाबा टिशू हाँ संगत हा संबोसो खाओ इन जूं सजाद मखनी संबोधो कीअं लॻई थो ता जबरदस्त ॾाढो भलो आहे ॾाढो भलो आहे परदेसी साईं माना पंटीह जबरदस्त हा मां हुनखे जेको आहे कयो आहे सम्झा हीरो माण्हू इम्तियाज़ निकल भाई इम्तियाज़ तव्हां ॿुधायो हो आहिनि जबरदस्त ज़बरदस्त छा चइबो आहे पंहिंजो समोसा आहिनि केक आहिनि चांहि आहे पकोड़ा ॾाढो मज़ो आहे यको पकड़े वियासीं हाणे वॾो मज़ो थो अचे इन खां अलावा जेको आहे डिसंबर जा 15 ऐं पुटी जा 15 ठीकु आहे तो मां बि पेटीस खावां थी हा पेटीस खावां थी सजा ॾींहं को ॾिठे हा सुबुह ही गामू जेको आहे विडियो थो भरे मां गामू जो थो भरे हाणे ॾिसो था हा इम्तियाज़ भाउ ही पोपट खान ॾाढो मज़ो अचे थो ता केक पियो आहे एतिरी शयूं पियूं आहिनि हाणे दिलि चए थी कहिड़ी शइ खाइजे ॾिसी ड्रव थी वियो आयो किथे आहे तूं कहिड़े शहर में इहो ॿुधाए। लालकाने शहर में आया आहियूं ऐं हीअ असांजो पप्पू परदेसी थोरो खाईंदो आहे हया जल बस मिड़ई हावा जल तो कया हावा सुठा जल दोस्त मिलिया हिनखे चोथों संबोधो पप्पू परदेसी खे हा जल करे थो इम्तियाज़ मां टई बस आहे थोरो भरे था हे साईं जन हे असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे पेटीस खावां थी पेटीस खावां थी एसन छा ॾाढो मज़ो तो लाड़काणे जो पेटीस आहे मां खावां थी जबरदस्त ऐं हीअ असांजो दोस्त इम्तियाज़ भाउ जेका हीअ जेको दोस्त आहे सुजुकी वारो जेको आहे गामू भाउ जो कैमरामैन बि अथव वॾी ख़ुशी ख़बरी आई आहे बाबा रेडिया चवां थो अजय छा थो करे पोइ केक कटां थो यार छो अलाए ड्रिजारे छॾी मां जो असांखे कटे थो केक कटां पंहिंजे हिते ईंदो हा तो टाइमिंग सेट था कयूं तो जीअं मिसाल हीअ गामू आहे गामू जी ग्रेट पहुची वाह सही छा के भरो ॾे थो संबोसो 10 बजे चिकन संबोसो हिकिड़ो आलू वारो हूंदो आहे असांजो मटन जो संबोसो आहे गाइड पे कहानी में मुझे वन माशाल्लाह गामू खाईंदो कुझु बि न आहे 3 आने वारा पकोड़ा खाई विया सतो संबोसो अथव हेलो हेलो